अच्छा नसीर साहब, 3 साल पहिरियां कैपिटल हिल ते हमिलो थियो। उन खां बाद में उतां जी जेकी अमेरिकन गवर्नमेंट्स हुयूं, जेके उतां जा इदारा हुया, उन्हनि जांच शुरू कराई ऐं हिन वक़्त ताईं 700 जे लॻभॻि जेको आहे उहो माण्हुनि खे सेंटेंस थियो आहे, 14 साल जी सज़ा बि आई आहे। पर असां वटि मुल्क में बदकिस्मती सां जेके पार्लियामेंट ते हमला कनि था, PTV ते हमला कनि था, पार्लियामेंट जे ॿाहिरूं शलवारूं टंगण जा मंज़र बि असां स्क्रीन ते ॾिसंदा आया आहियूं। हिकिड़ो काफ़ी वॾो माज़ी आहे। इन्हनि जे ख़िलाफ़ छो थियूं कार्रवायूं थियनि पाकिस्तान में? उहो ई त असांजो ॾिसो न सिस्टम जेको आहे न हुन में खोड़ लूपहोल्स चऊं, कमज़ोरियूं आहिनि। हुनजे करे हाणे जेकॾहिं पाण 9 मई ते ई अचूं त साल मुकमल थियण वारो आहे। सही। अञा ताईं घणनि माण्हुनि खे भई सज़ा आई आहे। साल ॾिठो वञे त हिकिड़ो सुठो टाइम आहे ऐं हीउ को अहिड़ो वाक़ियो कोन हो राति जी ऊंदाही में थियो हुजे, ख़बर न हुजे किथे थियो, हुन जा के सबूत न हुजनि। अॼु जे दौर में वीडियो क्लिप्स मां ॾिठो, हाणे हिकिड़ो त थींदा न त माना नक जी पकाई खणी चऊं लफ़्ज़, ॿियो मुनासिबु मूंखे कोन थो लॻे। सही। जना हाउस ते जेको कुझु थियो लाहौर में, कोई मोर खयूं पियो वियो, कंहिं स्ट्रॉबेरी पे उते खाधा, कंहिं तस्वीरूं पे खयूं, कंहिं बाहियूं पे ॾिनियूं, हर शइ रिकॉर्ड पे थी उहा ऐं उहा हली। इवन उते जेके सहाफ़ी हुआ उन्हनि खे हू एसोटियूं पिया ॾियनि, माना उहे माण्हू मौजूदु आहिनि। तंहिंजे बावजूद जेका नक जी पकाई इहा आहे जो स्टिल PTI जी क़यादत चए थी, सुन्नी इत्तेहाद काउंसिल चऊं या PTI, त भई सबूत किथे आहिनि, जेकॾहिं सबूत आहिनि त तव्हां पेश कयो। भई कहिड़ा सबूत हुजनि। कर्नल जेको आहे शेर ख़ान, उनजी जेका यादगार आहे उनखे भई केरु पियो टोड़े, उहे वीडियो फुटेज आहिनि। इहे अव्हां जा जेके बि लाडला वज़ीर उन ज़माने में इमरान ख़ान जे वेझो रहिया, मुराद सईद, ॿिया उन्हनि जा बयान जेके आहिनि, इवन उन जेके व्हाट्सएप ग्रुपनि में छॾियल मैसेज जेके आहिनि त भई किथे किथे कंहिंखे वञी छा करिणो, समूरा सबूत पिया आहिनि। पर तंहिंजे बावजूदि वॾो सुवाल इहो आहे जो 1 साल गुज़री चुको आहे। असां चऊं था उहे माण्हू जेके एक्चुअल ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि खे घटि में घटि एतिरियूं सज़ाऊं अचनि जो आईंदा अहिड़े क़िस्म जी हरकत करण जो केरु सोचे बि न। मां पाण कैपिटल हिल वाक़े जो हवालो ॾिनो त उते वाक़ई 14 साल क़ैद आई। लंडन में जेके विगोड़ थिया उन जा जेके ज़िम्मेवार हुआ, न रुॻो उहे गिरफ़्तार थिया, उन्हनि जो ट्रायल थियो, उन्हनि खे सज़ाऊं आयूं। त को पाकिस्तान हिकिड़ो कोई यूनिक मुल्क त आहे कोन भई। ऐं ॿी ॻाल्हि जेका ज़ोएब साहिबु कई, मूं चाहियो पियो त उन ते ज़रूरु ॻाल्हायां। सो पॉलिटिकल माण्हुनि जे लाइ इहो चयो वेंदो आहे त भई जेल उन्हनि जो ॿियो घरु आहे, हथकड़ी उन्हनि जे लाइ ज़ेवर आहे। ऐं केरु पाकिस्तान जी जेके जंहिं बि सियासत कई आहे, केरु आहे जेको जेलनि में न वियो आहे। जना साहिब जा मथीं क़यादत खां छॾे करे पोइ जेके बि ॿिया आया आहिनि पॉलिटिकल क़यादत असांजी, उहे मोस्टली जेलनि में रहिया आहिनि। 30 सालनि जो बि रिकॉर्ड आहे। ज़रदारी साहिब जो रिकॉर्ड, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो रिकॉर्ड, उन ज़माने में सखर जहिड़ी गर्मी उन जेलनि में रखणु, केरु जेल में न वियो आहे। छा उन्हनि कॾहिं अहिड़ो रिएक्शन ॾेखारियो? शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, असां पहिरें ॻाल्हायोसीं पिए प्रोग्राम में, त भई उन्हनि जो जंहिं अंदाज़ सां मर्डर थियो, शहीद जंहिं अंदाज़ सां कयो वियो, जनरल ज़िया जो दौरु हो, जुडिशरी खे प्रेशर में आणे उनखे फाही ॾिनी वई, को रिएक्शन आयो? मोहतरमा शहीद जी शहादत ते रिएक्शन ज़रूरु आयो, पर उहे माण्हू पंहिंजनि इदारनि जे ख़िलाफ़ु कोन निकिता हुआ। उन्हनि ईअं बग़ावत कोन कई हुई मुल्क जे ख़िलाफ़ु जेका बग़ावत PTI जे माण्हुनि कई। ऐं उन लाइ पूरो, जीअं ज़ोएब साहिबु ॿुधायो, पूरो हिकिड़ो माण्हुनि जी ज़हन साज़ी कई हुई, उन्हनि जा ज़हन ठाहिया विया हुआ त जेकॾहिं हीअं थिए तव्हांखे हीअं करिणो आहे। सो खोड़ हंधनि ते असांखे रियासती इदारनि जूं इहो असांखे चवणु खपे, जुडिशल सिस्टम जूं कमज़ोरियूं नज़र अचनि थियूं। ऐं जेकॾहिं उहे ज़िम्मेवार उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं नथियूं अचनि त अहिड़े क़िस्म जा जेके दरवाज़ा आहिनि उहे शायदि बंदि थी सघनि।